अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सलमान ईसानी एक्टर। अॼु असां हाज़िर आहियूं हिकु नई वीडियो सां गॾु। तव्हां ॾिसी रहिया आहियो सुपरहिट ब्लॉकबस्टर फिल्म पीके सिंधीअ जो रीमेक जेको सिंधी में ठहियो हुयो, जंहिंजो डायरेक्टर राइटर ऐं आइडिया हुयो सोराब सुमरो ऐं अली गुल मलाह जो। हीअ फिल्म धरती टीवीअ तरफ़ां तयारु कई वई हुई। तव्हां हीअ हिकु रेयर वीडियो ॾिसी रहिया आहियो। हिन फिल्म में डायरेक्टर ऐं राइटर सोराब सुमरो चाइल्ड आर्टिस्ट शायान ऐं काशान खे सीन सम्झाए रहियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सीन में अली गुल मलाह अली पी के सिंधी बि मौजूदु आहे ऐं शायान ऐं काशान तमामु ध्यान सां सीन खे सम्झण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हिन सीन में थींदो ईअं आहे त उस्ताद अली गुल मलाह जेको पी के ठहियलु हूंदो आहे, उहो जिन खां कुझु घुरंदो आहे त मूंखे पाणी पीआर। त सीन में इहो ॾेखारे वियो आहे त हीअ ॿारड़ा जेको आहिनि सो कैरेक्टर जे मथां मतिलबु पेशाब कंदा आहिनि ऐं हुनखे लॻंदो आहे कैरेक्टर खे त हीअ कंहिं जिन मुंहिंजी मदद कई आहे। जी हा बिल्कुलु दोस्तो, पी के सिंधी फिल्म जे बिहाइंड दी सीन्स सां गॾु तव्हां सां मुखातिब आहियूं। वधीक इंट्रस्टेड ऐं बहितरीनु वीडियो ॾिसण जे लाइ सलमान ईसानी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा। मेकअप आर्टिस्ट उस्ताद ए बी ओठो ऐं वहीद। हीअ वीडियो काफ़ी पहिरियां जी रिकॉर्ड थियल आहे जॾहिं पी के सिंधी फिल्म आई हुई धरती टीवीअ जे तरफ़ां। तव्हां ॾिसी रहिया आहियो काशान ऐं शायान तमामु बारीकी सां सीन खे सम्झण जी कोशिशि करे रहिया आहिनि। दोस्तो, वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सलमान ईसानी एक्टर यूट्यूब चैनल खे ज़रूर में ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा। महिरबानी।